बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कोरोना वायरस ऐं उनजी दहशत ऐं अफ़वाह सां जॾहिं त हर माण्हू परेशान नज़र अची रहियो आहे, एहतियाती तदाबीरुनि जे तरफ़ सोचियो थो वञे ऐं हर माण्हू उन जे तरफ़ कोशिश ऐं बचाव जे लाइ पंहिंजी मुमकिना कोशिश इस्तेमालु करे रहियो आहे। अल्लाह जे कामिलनि इन वक़्त में असांखे ख़ुदा ताला जे ज़िक्र जी तरफ़ अञा वधीक माइल करण जी कोशिश कई आहे। इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़ेदणी क़ुद्दिस सिरहुल अज़ीज़ जी मलफ़ूज़ात शरीफ़ में नक़ुल आहे। जामे मलफ़ूज़ात ख़लीफ़ो मोहम्मद फ़क़ीर निज़ामाणी रहमतुल्लाह अलैह फ़रमाए थो त हेकर पाण लुकमान टालपुर जी देह में तशरीफ़ फ़रमाई हुआऊं, उते मूं मोकल लाइ ख़िदमत में अर्ज़ु गुज़ारियो। जॾहिं त उन वक़्तु लाड़ मुल्क में वबा जो वॾो ज़ोर शोर हो, तंहिं लाइ बि दुआ जो अर्ज़ु कयमि। पाण फ़रमायूं त मिड़नी यारनि यानी मुरीदनि सां गॾिजी ज़िक्र जी वञी कोशिशि कयो त सभिनी तकलीफ़ुनि खां अमुन में रहंदव। उन खां अलावा पीर साईं तजर धणी क़ुद्दिस सिरहुल अज़ीज़ जी मलफ़ूज़ात शरीफ़ में बिलाल फ़क़ीर खां नक़ुल आहे त हिकिड़े ॾींहुं हज़रत ख़लीफ़तुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमायो त हर इंसान जे वास्ते अंदाज़न 27 लख बीमारियूं मुक़दर आहिनि। उन्हनि मां 9 लख बीमारियुनि जा नाला बि आहिनि, दवाऊं बि। ॿियनि 9 लखनि जा नाला त आहिनि पर इलाजु कोन्हे। बाक़ी 9 लखनि बीमारियुनि जा न नाला आहिनि न ई का दवा, पर उन्हनि समूरनि बीमारियुनि जे टारण लाइ बुनियादी दवा ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो आहे। इहा आहे अल्लाह जे कामिलीन जी तालीमात ऐं हिन वक़्तु मौजूदा पीर साईं सरदार दामत बरकातुहुल आलिया जन भी पंहिंजी जमायत के इबादत दुरूद शरीफ़ नमाज़ दुआ जे लाइ हुकुम फ़रमायो आहे। अचो त गॾिजी करे बाक़ियुनि एहतियाती तदाबीर सां गॾु ख़ुदा जे ज़िक्र जी तरफ़ कोशिशि कयूं। इंशा अल्लाह हिन ज़िक्र सां समूरियूं वबाऊं ख़तमु थींदियूं। समूरी जमायत में ज़िक्र फ़िक्र में कोशिशि करे इंशा अल्लाह ही तकलीफ़ूं ख़तमु थींदी वेंदियूं। ऐं ही वीडियो जेकॾहिं अव्हां ॿुधी वरितो आहे त अव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश आहे त अव्हां असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदव ऐं हिन वीडियो खे सदक़े जारिया सम्झी शेयर कंदा। अव्हांजी वॾी महिरबानी, जज़ाकल्ला। अल्लाह ताला अव्हां शेयर करण वारनि खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। वॾी महिरबानी लख लाइक, जज़ाकल्ला।